इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह जी ज़ात मेराज करायो गुरूरी अड़ाह जे अंदर अड़ाहो करे पियो इब्राहिम अलैहिस्सलाम जी पंजे रब्बुल आलमीन जे मथां तवक्कल ए मुंहिंजा रब तुंहिंजे तौहीद जे करे मांजे लाइ गुरूरी अड़ाहो तयार करायो रब चयो मुंहिंजा ख़लील गणती न कर मां जो वेठो आहियां तू बीमार बजो अड़ाहो बीमार बजो रब चयो मां बाहि सां ॻाल्हाए मोकिलना या नारु कूनी बरदऊं सलामन अला इब्राहीम ॾाढे सुभान अल्लाह चयो अल्लाह फरमायो मां गुरूरी अड़ाह के जन्नत जो बाग बणाए खलील खे मेराज करायो इस्माइल अलैहिस्सलाम इब्राहिम अलैहिस्सलाम जो फर्जंदा अबो मिना जे मैदान में वठी आयो पुट ते नजर करे बियो जे पुट ही मां जी इरादो आ त फंजुर माज़ा तरा मां तोखे अल्लाह जे रस्ते में ज़बह करण जो इरादो कयो आ पुट बियो जे अबा गलती न कर कालया अबतिफ अलमात उमर सतजिदनी इंशा अल्लाह मिन साबिरीन पुट तो जे अबा जी शे जो अल्लाह जी ज़ात तोखे हुक्म कयो आ इहो कम कर मां के साबरन मोल हंदे अल्लाह फरमायो त कातीअ जो कम आ वढण टुकण कटण पर इस्माइल जे मथां कातीअ के मुडो करे इब्राहिम के बच्चो मां रब बचाए ॾिनो इस्माइल के मां मेराज करायो यूनुस अलैहिस्सलाम के मछीअ जे पेट में मेराज कराई खुदा जो पैगंबर टनू धाइन में पियो आ रात जी ऊंदा है पानी जी ऊंदा है मछिया जे पेट जी ऊंदा है इब्राहिम अलैहिस्सलाम अड़ा हमी पियो मेराज कराई इस्माइल कातीअ जे हेठां पियो मेराज कराई हजरत यूनुस मछिया जे पेट में पियो मेराज कराई आहे पैगंबर पर रब खे बियो चवे पियो फनादा फि ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन यूनुस अलैहिस्सलाम खे रब मछीअ जे पेट में मेराज करायो मूसा पैगंबर खे रब जबल तूर ते मेराज करायो हर नबी के चो रब मेराज करायो फर्श ते कराई पर मुझे दिल पर नबी जो वारो आयो अल्लाह फरमायो जिब्राइल जी रब्बे जलील रिज़वान के चो त जन्नत जा अठई दरवाजा खोले छड़े मालिक के चो त जहन्नम जा सतई तबक बंद करे छड़े जिब्राइल बुराक बिश्तवारो कायो अज मुझे रसूलुल्लाह के वठिया सवाल को पैगंबरन के तलाउ दे त सब पैगंबर नबी रसूल बैतुल मुक़द्दस में जमा थी मुझे प्यारे मोहम्मद जी सलामी भरी मलाइका जो इंतजार में हन होड़ा बैतुल मस्जिद अक्सा मस्जिद में नबी जो इंतजार में हन जिब्रील जन्नत जे दर ते आयो ये नजर पियो करे एक पुरा को कायो हजरत जिब्राइल रसूलुल्लाह दे रवानो अल्लाह फरमायो मुझा जिब्रील ओ मुझा जिब्रील जे मुझो सुहणो मोहम्मद आराम में होजे त सुत लगे सदा न कजा या बेअदबी मता थी पवई वो मुझा अल्लाह म जे तुझे महबूब खे कियम अल्लाह तुझो पैगाम पहुंचाया जे मुझा जिब्राइल मुझे सुने मोहम्मद जे कदमन मुबारक जूं त्रियूं महट जा मुझो हुजूर सजागो थींदा भली दुनिया के खबर पे त नूर नौकरा मोहम्मद जो शान वञो मथे आ ॾाढे त सुभान अल्लाह चयो
जिब्रील बुराक बिस्तवारो कायो रसूलुल्लाह दे रवानो आ हेडा रात जो ट्रेमा सोनू मोहम्मद सोने अली साईन जी भेण अम्मा उम्मे हानिया जे घर में आरामिया जिब्राइल बुराक के ॿार बधी रसूलुल्लाह वटायो आ हिय कदमन मुबारक न्यू त्रियूं महटी साईन सुजाग थिया जिब्रील किया आए मुजा रसूल अरबी ओ मुजा सुना नबी अज अल्लाह जी जात फैसलो कयो आ जी अल्लाह अहां जी ज़ियारत फरशवान के कराइया पखी तहां जी ज़ियारत कई जिनन तहां जी ज़ियारत कई आसमान तहां जी ज़ियारत कई जमीन अहां जी ज़ियारत कई मानन अहां जी ज़ियारत कई ती अज रब जी मर्जी आ अज अहां जी ज़ियारत जन्नत के भी कराए गुलमानन के भी कराए हूरन के भी कराए अर्श के भी कराए ए मुजा सुना नबी अज रब जी जात माखे मुकोवा साईं हलण जी तैयारी कयो पाण ता फरमाइन जिब्राइल कि जाते खुदा जो अर्श काथे फरशा जे मुजा सुना नबी गणती न कयो जेके घुराणो इंदो आ उनके इंतजाम भी करणो इंदो आ बुराक मां अहां जे दर जे बहरां बिहारे आयो हां छड़ो तहां जे हलण जी देरा भला जिब्रील अज छा जी रात आ चीसी वसल विसाल जी रात आ उरूज महराज जी रात आ अज रात तो मोहम्मद जी पंजे रब सा मुलाकात जी रात आ समूरा जो घुराण वारो रब्बे जुल जलाला वञण वारो आमिना जो चौलाला घुराण वारो भी शान वारो आ त वञण वारो भी चौ शान वारो आ घुराण वारो आ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन घुराण वारो चो रब्बुल आलमीन वञण वारो अमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन घुराण वारो रब्बुल आलमीन वञण वारो नबी रहमतुल लिल आलमीन चो मुंहिंजो नबी जहान जे मथा रहमत जो बणिजी आयो पखियुनि जे मथां भी रहमत ढोरनि जे मथां भी रहमत ज़मीन जे मथां भी रहमत समुंडनि दरियाहनि जे मथां भी रहमत यतीमनि जे मथां भी रहमत बेवाहनि जे मथां भी रहमत ग़रीबनि जे मथां भी रहमत अमीरनि जे मथां भी रहमत अल्लाह फरमायो मुंहिंजा हबीब ओ मुंहिंजा सुहिणा नबी ओ मुंहिंजा दिलबर नबी मां अल्लाह तोखे रहमत सान नवाज़े मोकिलियो आ हर नबी के रहमत दिन में लप कंहिंखे झोल रहमत पर तू जहान जे मथा रहमत साईं पंहिंजे हीअं आराम वारे हुजरे मां मुंहिंजो नबी ॿाहिरि आयो आ जॾहिं बुराक जी रसूलुल्लाह ते नज़र पई आ ख़ुशीअ में बुराक टपा पियो ॾे जिब्रील बुराक जे वाग के तो झले चई या बुराक फवल्लाहि मा रकबक मिसलहु ए बुराक तू टपा पियो ॾीं तोखे ख़बर आ अॼु तुंहिंजे पुठीअ ते कहिड़ी हस्ती सवारी करण वारी आ ए बुराक उहा हस्ती अॼु तुंहिंजे पुठीअ ते सवारी कंदी जे हस्तीअ जहिड़ी सवारी अॻितो ते बुराक कंहिं कई न हूंदी उन हस्तीअ जे सवारी थियण जे करे उन हस्तीअ जे सवार थियण जे करे बुराक जो जन्नत जे बुराकनि जो सरदार बणिजी वियो ॾाढे त चओ सुभान अल्लाह साईं ज़मज़म जे खूह ते आया विज़ू कयो जिब्राइल साईं के ज़मीन ते लेटाए साईं जे हीअं दिल मुबारक के कढी ज़मज़म जे पानी में धोई वरी साॻी जाइ ते लॻायो इते साईं बुराक ते सवारी कई आ क़ुरान थो चए रात जो टई मां छो त अरबी लुगत में नहार ॾींहं के चइबो आ ऐं लैल रात के चइबो आ क़ुरान थो चवे सुब्हानल्लज़ी असरा बेअब्दिही लैला ॾाढे सुभान अल्लाह नथा जो मां थको पियो आहियां ॾाढो हिन साईं मोहम्मद हाशिम जे सरार ते आयो हां राति 4-5 असांखे थियो था वञनि पंहिंजे घर रवाने थियण में ॾाढे सुभान अल्लाह छा थो क़ुरान चए पाक रब जी ज़ात कंहिंजी चयो रब पाक
अल्लाह फरमायो पाक हमारा बजी जात तारीफ जे लायक मुझी जात अल्लाह फरमायो मुझी ताकत ते नजर कर अबू जहल वारा खान निंड में हन वलीद वारा निंड में हन उतबे वारा निंड में हन शेबे वारा निंड में हन सारी दुनिया निंड में आ पर अल्लाह महबूब खे जगाए अज उन्हीं दर्जे ते तो पहुंचाया जिते कोई पैगंबर न पहुंचो उन्हीं कमाल ते तो पहुंचाया जिते कोई पैगंबर चो न पहुंचो यो चो मुझे मोहम्मद जो शान वाह मुंजा रब एडो तोखे महबूब प्यारो वाह सैन बुराक ते सवारी कया जिब्राइल हले थो सैन जी सवारी हले थी काफी मंजिल मक्के के करे छड़े आया इते अधर मंजिल में पहुंचा ने बयाबान जो इलाको सुनसान जो इलाको वा चौ तरफ ड्रभ देयूं कांडेरा दरख्त हन सैन जिब्राइल थो जे अल्लाह जा रसूल ओ नबियन जा सरदार नबियन जा पगदार सैन हलो था हिन जाते बरकत नफल नमाज बरकत जूं पढ़ो जिब्राइल है केड़ी जाया कि अल्लाह जा रसूल है वादी यसरब थोड़े घणे दीहन का बाद में हिजरत करे हिन जाए ते इंदा समूरा जो तमराज जे एक साल का पो बराबर मुझो मुस्तफा हिजरत करे यसरब आयो मदीने जो पुरानो नालो यसरब एहो मदीनो अग में वबान जो शहरा तकलीफुन जो शहरवा दुखन जो शहरवा मदीनो मदीनो तनी थियो जने मुझे पाक मुस्तफा जा कदम जो मदीने रठा मुझो नबी जे मक्के में जायो मक्को मुकर्रमा बन जियो नबी मदीने में आयो मदीनो मुनवरा बन जियो नबी अंसारी अयूब जे घर में आयो रहमत जो मरकज बन जियो नबी जाबर जे दावत ते आयो बरकत नहीं शफा जो जो मरकज बन जियो अज मुझो नबी अमाशा जे हुजरे मिया रोज़े जो अतहर बन जियो जिते रात ॾींहं रब्बे जुल जलाल जी रहमत जो वसई वसे पई पैगंबर जे रोज़े जे मथा अमा आशा जे हुजरे जे मथा खुदा जी रहमत पई वसे पर जेके गॾु सुतल जो जान हन सिद्दीक़ जे मथा भी रहमत उमर जे मथा भी रहमत जन्नतुल बकिया वारन जे मथा भी रहमत पर जेके हिय दीदू नबी जे रोज़े में जो वेठा ने उन्हन जे मथा भी जो रहमत वसे दी आहे जा कोने वाह मुझा दिल बर नबी अगुते हलिया हन जिब्रील थो जे अल्लाह जा रसूल सही जबल जो इलाको आ हिन जाते भी बरकत नफल नमाज पढ़ो जिब्रील ही केड़ी जाया किसी जबल तूरा जाते हजरत मूसा अल्लाह सा गालाइंदो जबले तूरते अल्लाह मूसा नबी के घुराए पान हम कलाम थिंदो हो अगुते मुंजो नबी हलियो आ जिब्रील तो चे मुंजा सोहना ओ मुंजा प्री मोहम्मद साइन जाते भी बरकत नफल नमाज पढ़ो भला जिब्रील ही केड़ी जाया चिसी बैतुल रहम जीवा दिया जाते बीबी मरियम के ईसा पैगंबर जायो अगुते मुझो पाक नबी हलियो आ जिब्रील थो चे अल्लाह जा रसूल हिन जाते भी बरकत नफल नमाज पढ़ो जिब्रील ही केड़ी जाया चिही वादी मदायना जिते खुदा जो पैगंबर शोएब अलैहिस्सलाम रहंदो कुरान जे तो इन अव्वल बैतियों वुज़िअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन बागे जहान जे ला हिदायत वारो का बोड नाई इब्राहिम अलैहिस्सलाम ते उठी हकरे हकल गई व बिहाजा फज़लकुम मुहम्मद आदम तू भी शान वारो मूसा तू भी शान वारो पर अज रुतबे शान दर्जे में मुहम्मद सबनी के मारे पैगंबरन चो शान मनियो उन्हीं का बाद में मुझे पाक नबी फरमायो मथे मंजिल हलिया अल्लाह फरमायो नबी तुझी अन्या मंजिल अगुते आ पाण फरमायो जिब्राइल अमीन सुधो मां मोहम्मद पेरे आसमान जे दर ते आयम जिब्रील दरवाजो वजायो आवाज आयो मंद कलबाब केरा दर ते जे मां नूरी मलाइकन जो सरदार जिब्राइल हां जिब्राइल तो सा गद भी केड़ी हस्ती आ जे मां सा खातमन नबियीन गड्डा
जिब्रील मुको वियो है या पंहिंजे तरफ़ां वियो है जे मांखे अल्लाह मुको वा जे जिब्रील तूं भी हटी परे थी इन सुहिणे मोहम्मद जी असां ज़ियारत कयूं सपेरे आसमान ते मलाइका सलामी में आया हन मरहबा कई थन साईं फरमायो पेरे आसमान ते आदम अलैहिस्सलाम सां मुलाकात कयम आदम अलैहिस्सलाम पियो चए मुंहिंजा भला नबी भली आए ओ मुंहिंजा सालिह नबी भली आए मुंहिंजूं अखियूं तोखे ॾिसण लाइ बेताब आदम अलैहिस्सलाम ते मुझे पाक नबी फरमायो नजर कयम सजे पासे भी रूह वेठा हन खबे भी रूह वेठा हन सजे पासे रूहन ने निहारे त खुश पियो थे खबे पासे निहारे अखियों पानी जा नार पियो वहाए पुछा कई मास डाडा साईं हेरे सर सजे तरफ निहारे खिलो था खबे पासे निहारे रो था चवे तो मुझा बच्चा मोहम्मद मुझा प्यारा मोहम्मद ओ मुझा भलारा मोहम्मद सजे पासे भी मु आदम जो औलाद वा खबे भी मु आदम जो औलाद वा सजे पासे तो निहारिया नमाज जे करे जिक्र जे करे मस्जिदुन जी हिफाजत जे करे कुरान पाक जे बुलंदी जे करे जिक्र जे करे फरमान बरदारी जे करे तौहीद जे करे मुझो सजे औलाद जन्नत में बियो रवानो थे म आदम खुश बियो थिया छो त मां रहा कोई जन्नत जो है ए बे नंबर में हिन तरफ जो नजर कया अध मुझो औलाद गुनाहन जे करे जहन्नम में पियो रवानो थे हिनन जे फराक में मारवा तो हिनन जे जन्नत जे खुशियों में मां सही खिला पियो बे आसमान ते आयो साईं फरमायो ए आसमान ते आयो यूसुफ अलैहिस्सलाम सां मुलाकात थी हुस्न यूसुफ जने हुस्न मोहम्मद जो ॾिठो हुस्न यूसुफ झुकी पियो ऐलान यूसुफ कयो त बराबर माते मिस्र जूं औरतूं मस्तूं हेड़े दिलबर मोहम्मद ते दुनिया ही चो हैरान हुस्न यूसुफ भी चो हथियार फिटी गया मोहम्मद जो हुस्न मथे जमाल मथे कमाल मथे महराज चो मथे साईं फरमायो जे आसमान ते आयम त ईसा नबी सां मुलाकात ऐं हजरत यहया सां मुलाकात चौथे आसमान ते आयुस इदरीस नबी सां मुलाकात पंजे ते आयम हारून नबी सां मुलाकात जंहिंजी दुन मुबारक ताईं ॾाढ़ी आ अधु अछी आ अधो कारी आ सुणू जवाना दाढ़ीअ वारो शहजादो पटको दस्तार बदल सफेद दस्तार हजरत हारून के पातल जेमा मूसा पैगंबर जो भाव है ए मोहम्मद साईं सां बिनी भारन का मोहम्मद जो शान मथे आओ छह आसमान ते आयुस हजरत मूसा नबी सां मुलाकात पाण फरमायो को नबी पहिरें ते मिलियो को ॿिए ते मिलियो को टे ते मिलियो को चौथे ते मिलियो को पंजे छह सते ते मिलियो हथ मथे खणी चओ नवाब शावारा मुंहिंजो मोहम्मद अञा मथे ओ मक्की मस्जिद नवाब शावारा मुझे मोहम्मद जो अन्या शान मथे अल्लाह फरमायो जिब्राइल किथे हान हुजूर के ज़ियारत भी करा पर हुजूर के अन्या तुझी मंजिल मथे आ पाणो फरमायो सते आसमान ते आयो नजर जो कयम त बैतुल मामूर मलाइकन जो काबो काबतुल्लाह जे आमने सामने धरती जो विच होवा जिते हिंजर बैतुल्लाह आसमान जो विच होवा जिते बैतुल मामूर मथे मलाइका पिया तवाफ कन हेठ माण्हू पिया तवाफ कन मथे भी रहमान जी हू जो जिक्र आ बैतुल्लाह में लब्बैक जे सदाउन जो जिक्र आ बई पासा उन्हीं जी तारीफ आ जेको जे तो माई आहियां मुंहिंजी तारीफ रहंदी पाण फरमायूं रोज़ानो 70,000 मलाइका बैतुल मामूर मलाइकन जे काबू आ बैतुल मामूर तवाफ ता कन जेको एक दफो 70,000 करे विया क़यामत ताईं वरी मौको नथो मिले बैतुल्लाह जिते उन्हें जे मथा आमने सामने बैतुल मामूर मलाइकन जो काबू पाण फरमाए मलाइकन जे काबे ते हिरनियार जा मुडे नजर कयम मुहांडन ते नजर कयम हिय जो नजर कया नूरानी चेहरो दस्तार
जिब्राइल आयो केरा चीसी ओहो सही जवान आचे अल्लाह का तवहां के दुआन में घुरी वरतो हो इब्राहिम अलैहिस्सलाम बैतुल महमूर मलाइकन जे काबे जे ओट में वेठो वा जने प्यारे मोहम्मद दे नजर पई वधी आयो हुजूर के भाकुर पाए ये नर मुबारक ते चुमी पियो दे जे पियो मुजा बच्चा मोहम्मद काथे खलील जी ताकत मर्जिया काथे हबीब जी ताकत खलील किथे तो हबीब सा पहुंचे ही दोस्त हुई आज रुतबे शान में मुडाडे इब्राहिम की बीमारी साईं फरमाइन था अग्या जो मां हलाओ सुभान अल्लाह इते मां मोहम्मद बिन नहरुन ते नजर कयम नहरूं पयूं वहन साफ शफाफ पानी जो पानी खीर का वधीक सफेद माखी का वधीक मिठो ओहे नहरूं पयूं हलन जिब्रील जो सी वडी नहर जो नालो रहमाना ये जका नंढी नहरा इन जो नालो कौसरा मां मोहम्मद रबी करीम उन नहरुन मां पानी भी पीत मु गुस्ल भी कयम मुझे पानी पीण गुस्ल जे करे अल्लाह अन्या मां मोहम्मद जे दर्जे के बुलंद क्यों पान फरमायूं ता गोते हलुम इते मां मोहम्मद के गे भी टे थाव पेश कया विया पर टिनी थावन जा मुहब्बंद हा एक जो ढक मथे खयम त माखिया न पीतो मांस वापस ढको दिनो मांस दे जो पुण मथे खयम त उन में शराब निहारियो मासी न जे जो पुण खयम त उन में खीर मुर्की मां मोहम्मद खीर पीतो जिब्रील चयोसी मुबारक हुजेव शराब हुई उम्मत ते हराम थेव हा अम्हा ते ही इम्तिहान हो माखी दुनिया जूं नेमतूं हन पियो हा तव्हां जी उम्मत दुनिया जे मिठन नेमतुन में लज़्ज़तुन में काहे पए हा ऐं खीर इस्लाम हो खीर इस्लाम आ अम्हा जी उम्मत इस्लाम जे सर बुलंदी ला पान पतोड़ी साई बच्चा प्यारा न कंदा इस्लाम प्यारो कंदा वतन प्यारो न कंदा इस्लाम प्यारो कंदा झूठियूं उहदा प्यारा न कंदा इस्लाम प्यारो कंदा हथ खणी चो असां के इस्लाम वधीक आहे साईं फरमाए अगुते हलम त सिदरतुल मुंतहा जो जाया बेर जे वण ते मां मोहम्मद जी नजर पई एडा उन में बेरा मटन जेडा बेरा नूरानी उन बेर जा पन्हा पनन जे विच में मलाइकन जा घर हा जिब्रील चसी मोचे रहण जी जाय बि हेस ताईं मां पैदा अल्लाह मां के कयो पर हेस रब मां भी न ॾिठो मां इते मां के खुदा जो हुक्म ईंदो जिब्रील अगुते न पियो हले बिही रहो जिब्राइल जिब्रील मां मोहम्मद जे सफर मां तकलीफ आई आ के मुंजा सोहना नबी मुंजा दिलबर नबी जे सफर में सां जेड़ो साथी हुजे तकलीफ कईंदी अग्या इन ला न थो हला जो खुदा जी तजली मां जिब्रील जा पर ही सारे शरींदी इन ला मां न थो हला हजरत सैयदना अताउल्लाह शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह 20 साल जिन यहूदन जे कैद में चकी काटी 20 साल यहूदन जे कैद में हा डाडा मिठा लफ्ज चई जे जिब्राइल हे फातो के जिब्राइल जो मोहम्मद के बियो चवे अजा इन ला न थो हला जो खुदा जी तजली मां जिब्राइल जा पर सारे शरींदी जिब्राइल तू होए गडो केड़े नबी सा जो तुजा पर सणन हा इन नबी सा जे को सुकल हलिया त सावा बणजी आ तू गडो केड़े नबी सा होए जो तुजा पर सणन साईं फरमाइन था इते बुराक भी हिजियो जिब्रील भी हिजियो गैबी आवाज आयो हबीब तुझी मंजिल मथे आ ए मुंजा सोना नबी अन्या तुझी मंजिल मथे आ मथे निहार तो सवारी पियो मोकलिया केड़ी सवारी पई अचे फरमाए तुम मुत्तकीन अला रफरफल खुजर व अबकरीन इंसान फबी अय्याला ए रब्बिकुमा तुकज़िबा
रफ रफ जी सवारी आई हबीब जुती सूदो रफ रफ ते सवारी कर साईं रफ रफ ते सवारी कई अञा मंजिल चो मथे हली मक्को हेठ नबी हेठ नूर हेठ जन्नत हेठ जन्म हेठ आसमान हेठ नबी हथु खणी चो नवाब शावारा अञा चो मथे अञा मुझो नबी मथे साईं फरमाइन था एडी सवारी मथे हली आओ जो मैदान ते मां छलो छलाया इहे मागे छले जिया आसमान ॾिसण में आयो पाण फरमायूं तां जो खुदा जो अर्श आयो अर्श ते वञी मां मोहम्मद जी रफ रफ बीठी नजर कयम खुदा जो अर्श एडो खुदा जो अर्श जो आसमान त हिनन जे मुकाबले में ज़रूरी पाण फरमाई इते मां मोहम्मद के मूसा जो ज़मानो याद पे मां मोहम्मद इरादो कयम तजरे मूसा नबी जबले तूर ते बे चढ़ो रब पियो चे फखलान अलई इन्नका बिल वादिल मुकद्दस तुआ मूसा पाक जगह ते बियो जी जुतिया के लायूं पोआ मूसा के जबले तूर ते रहमान जुती लहराई हुई मां मोहम्मद अर्श ते जुती मुबारक सुधो क्यों वञा जरे त जबले तूर का अर्श जो शान मथे आ जुती लाहण जो इरादो कयम अञा चोरिया मां मोहम्मद जुती अर्श जुंबश जलालत में थड़के गैबी आवाज आयो मुझा हबीब ओ मुझा हबीब मुझा प्यारा नबी छातो करी जे मुझा रब मूसा का जो जुती जबल ते लहराई मां मोहम्मद अर्शन ते जुती मुबारक सुधो के जा अल्लाह फरमायो जे लहराय में त मुझा नबी जी तूर अर्श में फर्क आत या कलीम हबीब में भी फर्क आ ओ गलण वारो तू मारा बजिया जो ज़ियारत करण वारो है हबीब ने जुती सुदो मां रहमान जे अर्श ते आ आवाज जुती मुझे अर्श के लगे अञा भी अर्श के शान वधाए जा कुर्बे मूसा और है कुर्बे मोहम्मद और है तूर सीना और है अर्शे मुअल्ला और है आप जाना और है खुद को बुलाना और है सुभान अल्लाह मूसा पाणे ईंदो हो इनके सुतल के पियो चो घुरावई आहे जान साईं फरमायो मां मोहम्मद जुती सूदो मार्श ते आयम अर्श जी लडक बिही वई अर्श जो गुरूर भी टुटी पियो त मुस्तफा जे मां जुती लायक भी ना हा साईं फरमायो अञा मंजिल मां मोहम्मद जी मथे हलिया तां जो मां सोने मोहम्मद के तौहीद ऐं रब जी तारीफ़ ॾिसणो आहे पाण फरमाए अॻिते वियम 70,000 पर्दा हिजाब जा टुटंदा वञनि अल्लाह फरमाए नबी बी जान ईंदो वेंदे पर्दा मां खुदा हिजाब जा टोड़ींदो वेंदो पाण फरमायो अञा मां उन्ही मंजिल ते पहुतो हां ओचितो मां मोहम्मद के 3 सदा थिया पर ॾाढा मिठा सदा कुर्बन वारा सदा मोहब्बत वारा सदा ए मुझा नबी ते नबी हो तुनु या मोहम्मद ए मोहम्मद ओरे या उदनु या अहमद ए अहमद ओरे या उदनु या खैरल बरिया ए हबीब और नबी फरमायो एक पर्दी सनी हिजाब जी लगल हिय जो मां वञा त कुरान जे दो सुमदना फतदल्ला फकान का बकौसैन अदना दार फरमायो हेतरो अथ मां मोहम्मद अगुते जो वियम त रूबरू वञी पंहिंजे खुदा जी ज़ियारत कयम हिय मां वञी रब जी ज़ियारत कई रब चयो मुंहिंजा हबीब हाणी मां अल्लाह ॾे आए हाणी मां अल्लाह जी तारीफ़ बयान कर वॾाई बयान कर जे मुंहिंजा अल्लाह मां ही तो लफ़्ज़ चयां तूं पंहिंजी तारीफ़ पाण कर
मां मोहम्मद केड़ी तुझी तारीफ कया तू पंजी तारीफ पान थो जानी पान बयान कर के बस मुझा हबीब तो मुझे तारीफ जो हक ही अदा करे छजो मां रब जी तारीफ छाया सो मां पान थो जाना भला मुझा हबीब तोहफो केड़ो खणी आए रब तुझे खजानन ते नजर कयम सोन जी कमीन चांदी जी कमीन तुझे खजानन ते नजर कयम त हीअ शइ ॾिसण में न आई उहो तोहफो खणी आयो हा अतहियात लिल्लाह व सलावात व तय्यबा रब तुझे खजाने में नजर कयम त किथे बि तुझे खजाने में न्याज़ ऐं निवड़त न हुई ॾिठुम त तो वटि इहो शइ कान्हे ऐं न्याज़ निवड़त खणी आयो रब तुंहिंजे खज़ाने में नज़र कयम त जिस्म जी जान न हुई ऐं जिस्म जान खणी आयो हां माली जान इबादतूं खणी आयो हां अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा हबीब अस्सलामु अलैका सुभान अल्लाह हबीब आजिज़ी पियो ॾेखारे रब ख़ुशीअ जे इज़हार कयो हबीब पियो चए तहियात लिल्लाह अल्लाह किथे मंज़िल ते पहुता हूं खुदा जो कसम सुभान अल्लाह त चए अतहियात लिल्लाह व सलावात व तय्यबा रब चयो सलाम अलैका अय्युहन नबी व रहमतुल्लाह ए हबीब तुझो तोहफो वणियो तुझो तोहफो पसंद आयो हाणी मां रब जी ए नबी रहमतूं तो ते बरकतूं तो ते ए मुंहिंजा हबीब जिते भी हूंदे रहमत हूंदई रहमत जुदाई तो खान थींदी नबी जाबिर जे घर में खुदा जी रहमत जाबिर जे घर में नबी अयूब अंसारी जे घर में खुदा जी रहमत अयूब जे घर में अगर मुझो नबी बदर में खुदा जी रहमत बदर में मुझो नबी हुनैन में खुदा जी रहमत हुनैन में मुझो नबी उहद में खुदा जी रहमत उहद में मुझो नबी उम्मे हानी जे घर में खुदा जी रहमत उम्मे हानी जे घर में मुझो नबी मक्के में खुदा जी रहमत मक्के में मुझो नबी मदीने में खुदा जी रहमत मदीने में अज मुझो नबी सिद्दीक जे न्याणीअ जे हुजरे में आ खुदा जी रहमत सिद्दीक जे न्याणीअ जे हुजरे में आ पर छड़ो अज मुझे नबी जो जिक्र अज मौलवी हाशिम वारे मस्जिद में आ त खुदा जी रहमत भी हिते आ जिक्र जिते करता उते भी रह सुभान अल्लाह ता चयो इते मुझे नबी चयो मुंहिंजा रब्बा मां सुणे मोहम्मद खे रहमतुन में रंगी छजी रहमतुन में मां भरजी वयम पर मुंहिंजा रब मां नूह नबी नाया उम्मत विसारे वे हाँ मां मोहम्मद त तुझो उहो नबी हाँ चवा त खावा उम्मत सां गॾु खावा पिया उम्मत सां गॾु पिया पहिरियां उम्मत सां गॾु पहिरियां जन्नत में वञा उम्मत सां गॾु वञा इते हसन जो सवाल मां अल्लाह नथो कयां हुसैन जो सवाल नथो कयां अलीअ जो सवाल नथो कयां सिद्दीक जो सवाल नथो कयां ज़ुबैर जो सवाल नथो कयां हुरैरे जो सवाल नथो कयां जाबिर जो सवाल नथो कयां फारसी सलमान जो सवाल नथो कयां बिलाल जो सवाल नथो कयां अल्लाह पजे वडी न्याणी ज़ैनब जो सवाल नथो कयां कलसूम जो सवाल नथो कयां रुकैया जो सवाल नथो कयां फातिमा जो सवाल नथो कयां ए मुंहिंजा रब के मां मोहम्मद ते रहमतूं वसाई उम्मत ते भी वसा उम्मत मुझे खे भी मुंहिंजा रब रहमतुन में सिंगार अल्लाह फरमायो सलामु अलैना व अला इबादिल्लाहि सालिहीन अल्लाह फरमायो चऊं मुंहिंजा नबी तू राज़ी थी जेके सालिह उम्मती उन्हनि ते भी रहमत ए मुंहिंजा सोना नबी सुभान अल्लाह त चयो उन्हनि ते भी मां खुदा जो रहमतूं पर नबी हाणे उम्मत जे लाइ तोहफ़ो भी ॾियां तो तोहफ़ो भी खयो वञे
मां रब जूं रहमत जूं नज़रूं त खयों वञीन, रहमतूं त खयों वञीन, बरकतूं त खयों वञीन, पर मुंहिंजा नबी उम्मत लाइ 50 वक़्त नमाज़ थो ॾिए, उहा बि तोहफ़े में खयों वञी। चईन रब तव्हांखे तोहफ़ो ॾिनो आहे, अव्हांखे अलाह ख़ैर जे दर ते न झुकाईंदो, दरबार में न विहारींदी, 50 वक़्त सॾ करे बाना पंहिंजे घर में विहारींदोमांव। पोइ नबी ख़ुशीअ में तोहफ़ो क़बूल कयो। छा में? ख़ुशीअ में। उते साईं हेठि आया, अलाह हुकुम कयो जिब्राइल खे, जिब्राइल हाणे मुंहिंजे नबी खे छॾे आ, पर मुंहिंजे नबी खे जन्नत जो बि सैर कराए वञ त जहन्नम जो बि सैर। नबी जो महराज पर जन्नत जूं नेमतूं ॾिसी हुज़ूर उम्मत खे ख़ुशख़बरियूं ॾे, जहन्नम जा अज़ाब ॾिसी वञी उम्मत खे डिॼारे सैर करा। पहिरियों फरमायो जिब्रील मां मोहम्मद सां साण मांखे जहन्नम ॾेखारियो वियो। चईन पावन ते जहन्नम बीठल आहे, कारे रंग जी बाह जंहिंखे नूरी मलाइक मालिक दुखाए दुखाए मलाइक जो जहन्नम जे बाह जे करे रंग बि कारो बणिजी वियो आहे। 7 तबक जहन्नम खे कारे रंग जी बाह कुरान थो चए, फरमाए तो दुनिया में हबीब ऐलान करेन त पुछड़े में पुछड़ी जाया इन्हा सात मुस्तक़र्रन व मुकामा। बुछड़े में बुछड़ी जाए तब जहन्नम तब बचो। बाणो फरमायूं जहन्नम में हेॾा मुड़े निहार हिकड़ा शख्स मां मोहम्मद खे ॾेखारिया विया, मलाइक जहन्नम जे पत्थरनि सां मथो पिया कुटीन, दिमाग़ छेतियूं छेतियूं थियो पियो वञेनि, छीछड़ा निकिरियो पिया वञनि, हरियूं भुॼियूं पियूं वञनि, हॾियूं टुकर टुकर थियो पियूं वञनि, मर्द बि हा मायूं बि हुयूं, पोड़ा बि हा जवान बि हा। साईं फरमाइनि था मथो दिमाग़ में ॼालो निकिरियो पियो वञेनि, मलाइक कुटेनि पिया। मुंहिंजे नबीअ जे अखियुनि में पाणी आयो, जिब्रील कहिड़े ॾोह जा ॾुहारी आहिनि, कहिड़ो हिननि जो कसूर आहे, कहिड़ो हिननि जो जुर्म आहे। जिब्रील थो चए मुंहिंजा सुहिणा नबी इहे माण्हू दुनिया में बेनमाज़ी थी रही आया, बेनमाज़ी मर्द हुजे या औरत हुजे, छो त बेनमाज़ीअ मां क़ुरान बेज़ार आहे, बेनमाज़ी माण्हूअ मां कलमूं बेज़ार आहे। ओ नवाब शाह वारा बेनमाज़ी माण्हूअ मां बैतुल्लाह बेज़ार आहे, बेनमाज़ी माण्हूअ मां सोणो नबी बेज़ार आहे, बेनमाज़ी माण्हूअ मां जन्नत बेज़ार आहे, बेनमाज़ी माण्हूअ खां मलाइक बेज़ार आहिनि, बेनमाज़ी माण्हूअ मां आसमान बेज़ार आहे, बेनमाज़ी माण्हूअ मां ज़मीन बेज़ारा, बेनमाज़ी माण्हूअ मां रब्बे ज़ुल जलाल बेज़ारवा। मरे तो बेनमाज़ी जने बेनमाज़ी जो जनाज़ो कब्रिस्तान ले तो हले, कब्र जी नज़र बेनमाज़ी ते पया, रड़ थी करे वाका थी करे गाहूं थी करे, चेती मुड़े न जी हाँ, मुड़े न जी हाँ, मुड़े न जी हाँ, मुड़े न जी हाँ। ओ बेनमाज़ी मुझे पुठिए ते ॿिया इंसान भी हलन पिया, पर ना पसंद हुए त मूंखे तूं है। बेनमाज़ी न थियो नवाब शाह वारा, बेनमाज़ी माण्हू हिकु दुनिया में ज़िल्लत सां मरंदी, बेनमाज़ी माण्हूअ जे रोज़ीअ में बरकत न, उम्र में बरकत न, बेनमाज़ी माण्हूअ जी दुआ ई चओ क़बूल न। बेनमाज़ीअ खे अल्लाह उन जे करे मारींदी, उन में मारींदी, बेनमाज़ी बुख में चोवींदी, ऐं बेनमाज़ी माण्हू जॾहिं क़ब्र में थो अचे, मलाइक अचनि था सवाल करण वारा, उथारे चवनि था कुम बिइज़्निल्लाह, उथ अल्लाह जे हुक्म सां। हीअं मलाइक कहिड़ी निगाहुनि सां था नज़र कनि, चवनि था मर रब्बुक, हाणे हिन वटि नमाज़ कान्हे का, ज़िक्र कोन्हे को, तिलावत कान्हे, तेरे अखियुनि मां रत जा नारा हारे चवंदो ला अदरी, मूंखे का ख़बर कान्हे का। वरी मलाइक पुछंदा मन नबी का, तुंहिंजो नबी केरु आहे, जे थो ला अदरी मूंखे का ख़बर कान्हे का। मन दीन का, ॿुधाए तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, ला अदरी मूंखे का ख़बर कान्हे
कान्हे का अज़दा नांगो थो अल्लाह मुसलत करे लोही जंजा नाखून हन साईं फरमा एडो जहरीलो नांगा कब्र मां निकरी जे हिक दुनिया में फूक दे साओ सिलो पैदा ही न थे उन मैयत जे सीने ते तो चढ़ी वेहन एक धक्को तो हणे मैयत 70 हथ जमीन में हलियो तो वने बेनमाज़ी मानू फजर छडिया ज़ोहर ताई डंगींदो ज़ोहर का असर ताई डंगींदो असर का मगरिब ताई डंगींदो मगरिब का इशा ताई डंगींदो बेनमाज़ी मानू ये पियो गोता खाए जण तारो दरिया हमें गोता खाए ओ बेनमाज़ी न थियो नवाब शाह वारा बेनमाज़ी मानू के हुजूर इन्ही हालत में डिठो जो मलाइका पत्थरन सा में जालो कुटे रहा तुझे पिते ते को भी नमाज काने मर त पतो साईं फरमा अबू ते हलम तकीड़ा कया ना तकीड़ा कया साईं विचार के शाबासा डी रखी जुमे जो न त महाराज माइला इना कटे आयो हिते खपन 5-6 कलाक महाराज ते गालाया सुभान अल्लाह त चयो साईं फरमा अगु ते हलम एकड़ा शख्स मां मोहम्मद के देखारिया व्या अदा हेडा न्यारियो एकड़ा शख्स मां मोहम्मद के देखारिया व्या घरन जेडा पेट कोठन जेडा पेट हलियो न प्या सगन सिसियूं नंढड़ियूं अंदर पेटन ते जो नजर कया त साए रंग जा जीत विछूं नांग वेठान जिबीला केड़े दोजा दुआरी ने मोजा सुन नबी व्याज खोर थई जेके दुनिया में गरीब जो रत चूसे व्याज वठंदा व्याजी मर्द हुजे या व्याजी औरत हुजे कबरई चो बाह जो तनूर थींदो साईं फरमायो अगोते हलियो मलाइक जहन्नम जा टांडा खयो माण्हुनि जे वात में विझंदा वञनि टांडन जे करे अंदर जा ओझरियूं ऐं हीअ गुर्दा छड़ियो ख़त्म पिया थियनि जिबरील कहिड़े ॾोजा ॾुआरी कुर्बान वञा उहे माण्हू थी जेके दुनिया में यतीमनि जो माल खाईंदा हुआ यतीमन के न रंजाए जा अगोते हलम साईं फरमाइन था एकड़ा मां मोहम्मद के मानू देखारिया व्या मर्द भी औरतों भी हलाल जो पकल गोश्त छड़े हराम जो बदबूदार गोश्त पिया खाइन जिबील केड़े ॾोजा ॾुआरियन कुर्बान वञा उहे मर्द औरतूं थई जेके पंहिंजे मुड़सन के ज़ालुन के छड़े नाहक वञी बुरायूं कंदा हा जानी मर्द थई जानी औरतूं थई जानी मर्द हुजे या औरत हुजे क़यामत जे ॾिहाड़े जानी मर्द जे निड़ में अल्लाह हीअं हणंदुसि औरत जी निशानी हणंदुसि जितां पूरी पई वही वात में पवंदसि याद रखजा ॾाढो अंजाम बुछड़ो थींदो मर्ज़ानी क़ुरान छा थो चए तो सजणो आहियां मां तुंहिंजो क़ुरान सजणो आहे या कोन्हे ही सजण अथव नवाब शाह वारा सजण अथई ही कुरान सजण थई छा थो चए तो सजण पवारी सलाह ॾियां कुरान ॾे चए तो ला तक़रबु ज़िना चए तो माता जो सजणो न वञ ज़िना जे वेझो न त खसारे वारनि मां थी पवंदे क़यामत जे ॾियारे ज़ानी पंहिंजी सूरत खे बि सुञाणे न सघंदो सूरत ईज़ानी सुञाणे न सघंदा मुझे पाक नबी फरमाए न निहार अगुते हलियम मलाइक जहन्नम जे शीखूं कुंडेदार शीखूं हने हिकड़ो हितां मलाइक छिके बियो हितां पाछूं पिया चीरीन जिबरील के ॾोजा ॾुआरी ने कुर्बान वञा अल्लाह जा रसूल उहे माण्हू थई जेके दुनिया में नशेदार शयूं वापराईंदा हा हे शराबी थई हे भंग जा मवाली हे शराबी ही चरसी हने आदो के पीणुआ त पानी पी अल्लाह फरमायो नेमतूं ॾिनियूं मां बोतलूं पी शरबत पी कुरान जे तो न वञा शराब जे वेझो न वञा शराब तुंहिंजी अकुल जी तबाही आ ज़िना तुंहिंजे नस्ल जी तबाही आ जिन भी शराब ऐं ज़िना ते अमल करे पंहिंजी ज़िंदगी सुकून वारी बर्बादी जे मंज़िल ते पहुचायो ये हिते भी चओ ख्वार कब्र में भी ख्वार आखिरत में भी बुरे हाल में हुंदा शराब पीअण सां इंसान जो अकुल तबाह थींदो शराबी माण्हू अकुल न हूंदी ऐं ज़ानी माण्हू जो नस्ल न वधंदो ए लफ़्ज़ यादि कजा मुंहिंजा छो त कुरा शराब अकुल जी तबाही अथव ऐं ज़िना नस्ल जी तबाही साईं फरमा अॻो ते हलियूं औरतूं मां मोहम्मद खे ॾेखारियूं वयूं नंगियूं औरतूं मां मोहम्मद हया खां मुंहुं फेरियमि छो त मुंहिंजो नबी हया वारो हो
मुझो नबी गैरत वारो हो सुभान अल्लाह ही नथा चओ भला थकजी त कोन पियाओ साईं फरमाइनि था औरत जा वार जहन्नम जे संघरनि में ॿधल हा पासन मां रत पियो वहे हथ भी काबू पेर भी काबू रणन मथा रड़ियूं बाह जा तवाहन बाह जा बिसराहन मलाइक मारीन पिया ये भी इलाही मायूं कहिड़े ॾोहजूं ॾोहाड़ियूं कुर्बान वञा उहे मायूं थी जेके दुनिया में मथा पंहिंजा उघाड़ा करे हलंदियूं हुयूं ए बेपर्दगी में मायूं हलंदियूं हुयूं जेके दुनिया के राज़ी करे आयूं बेपर्दा वारियूं औरतूं ते पुजंदू वेंदो इहो हाल थींदो वेंदो बाक़ी आख़िरत में अञा अज़ाब सख़्त थन साईं फरमायो मां मोहम्मद अॻुते हलियुमि त हिकिड़ा मूंखे जान ॾेखारिया विया ऊंधो लेटाए मलाइक जहन्नम जे पुर्ज़नि सां पिया मारी पुर्ज़न सा प्या मारी ने जिब्रील केड़े ॾोहजा ॾोहारी हने कुर्बान वञ अल्लाह जा रसूल उहे थई जेके दुनिया में अबे अम्मा जी नाफरमानी कंदा हा अबे अम्मा जा नाफरमान हा साईं फरमाइनि था गोते नज़र कयम ओ जियां दुनिया में ढोर खे कुहजे साईं फरमाए मलाइक वठी करे जुंढन मां सीऊं पिया मलाइक विझनि कुहन पिया माण्हुनि खे जिब्रील केड़े ॾोहजा ॾोहारी हने कुर्बान वञी दुनिया में गरीबन खे नाहक क़त्ल कंदा हा अॻोते हलियुमि त साईं फरमायो बाह जे सूरनि ते पिया मलाइक चाढ़ीनि जिब्रील केड़े ॾोहजा ॾोहारी हने कुर्बान वञा उहे माण्हू थई जेके दुनिया में खुदकशियूं कंदा हा अॻुते हलियुमि त मां मोहम्मद खे माण्हू ॾेखारिया विया जेके रत जे दरिया में गोता पिया खाइनि मथे निकिरनि मलाइक पत्थर हणनि वञो वञो ही तर वठनि जिब्रील केड़े ॾोहजा ॾोहारी हने चुगलखोर माण्हू थई जेके दुनिया में चुगलियूं सही हणंदा हा हिकिड़ा मर्द मां मोहम्मद ॾिठा जेके लाश अॻियां पियो आहे पटियो पिया गोश्त खाइनि जिब्रील केड़े ॾोहजा ॾोहारी हने कुर्बान वञ अल्लाह जा रसूल लाखों माण्हू थई जेके पंहिंजे मुसलमान भैरनि जूं गिलायूं कंदा हा अॻोते हलियुमि त मां मोहम्मद हिकिड़े ज़हरीले वण ते नज़र पई माण्हू लंघनि पिया वण छिके करे हिननि जा आंडा ओझरियूं कढियो पियो छॾेनि जिब्रील केड़े ॾोहजा ॾोहारीनि साईं रस्तनि ते वेही निमाज़नि खे सताईंदा हा न्याणनि खे छेड़ींदा हा रस्तनि ते वेही न्याणनि सां साईं बुरे साईं फरमाइनि था अॻोते हलियुमि त मां मोहम्मद हिकिड़ा शख़्स ॾिठा मलाइक जहन्नम जो सीखूं त पायो अखियुनि मां टुंबियुनि पिया पोयां मलाइक कढनि पिया दिमाग़ ठका रहियो मथे पियो अचे जिब्रील केड़े ॾोहजा ॾोहारियनि कुर्बान वञ अल्लाह जा रसूल ही परावन न्याणनि में बुरियूं अखियुनि सां निहारींदा हा अॻोते हलियुमि त मां मोहम्मद खे हिकिड़ा शख़्स ॾेखारिया विया जेके मलाइक सॼे कन खां शीख टुंबियुनि खॿे कन मां कढनि जिब्रील केड़े ॾोहजा ॾोहारियनि साईं तीन जी ॻाल्हि इस्लाम जी ॻाल्हि हिकिड़े कन खां मरी ॿिए कन खां कढी छॾींदा हा साईं फरमायो जन्म जे अंदरि घणे में घणियूं मां मोहम्मद औरतूं ॾिठियूं छाजे करे आयूं हन कि ॿिनि अमलनि जे करे हिकु मायूं उर्सनि जूं नाफ़रमान हन ऐं ॿिए नंबर में मायूं गिलाखोर इंकार तवारियूं पाण फरमायूं मंज़र वॾो आहे मां मोहम्मद के जहन्नम खां पोइ जन्नत जो सैर करायो हाणे अचो त थोरो जन्नत घुमायां निमाज़ 2:30 बजे थींदी सुभान अल्लाह त चओ अब 2:30 बजे नमाज़ कयूं इन त पोयां वरी मौलवी ते लठू भी 2:30 बजे नमाज़ पढ़ूं 2:30 बजे जे वरी सुस्ती कयव त पोइ 5 बजे पढ़ंदासीं ॾाढे चऊं सुभान अल्लाह साईं जिन जे टाइम ते जहन्नम ॾिठो एॾा मूं ॾियारियो जहन्नम जिब्रील चयो हीअं जो हुज़ूर ॾे न्यारियां त सावण जे मींहं वांगुरु नबी टिमे पियो रोए पियो मुंहिंजा किथे था ही ख़ुदा जो अज़ाब बर्दाश्त करे सघनि अल्लाह फरमायो मुंहिंजा जिब्रील मुंहिंजे नबीअ खे वरी जन्नत जो बि सैर करां मुंहिंजो नबी ख़ुशि थी रवानो थिए साईं फरमायो जन्नत जे दरवाज़नि ते आयुमि 70,000 मीलनि जे फ़ासिले ते बिश्त फिरदौस जी बूई पई अचे
पाण फरमायूं 8 दरवाजा जन्नत के नूरानी लफ्ज लिखिया पिया हन बाबु सलात नमाज़न जो दरवाज़ो वा बाबु ज़ाकिरीन ज़िक्र वारन जो दरवाज़ो वा बाबे रैयान रोज़ेदारन जो दरवाज़ो वा मुजाहिदन जो दरवाज़ो वा सखन जो दरवाज़ो वा हाजन जो दरवाज़ो वा हर दरवाजे जी खुशबू अलग आ पाण फरमायूं जन्नत ते मां मोहम्मद जी नजर पई त कंहिंजे हलण जो आवाज ॿुधण में आयो जिब्रील केरु आहे जेको जन्नत में पियो घुमे के कुर्बान वञा कोई कोन्हे बाक़ी इहो तव्हांजो पांगो बिलाल आहे जेको घुमे मके जूं गलियूं पियो जुतीअ जो खड़कार जन्नत में पियो हले ओ तो काला बिलाल मां तुंहिंजे लबनि ते चुमियूं ॾियां जो हे लब मुंहिंजे नबीअ चुमिया आहिनि वाह सोना बिलाल मुझे पाक नबी फरमायो मां मोहम्मद जन्नत ते जो नजर कई आलीशान महलात हा सिरूं सोन चांदी आ गारो मुश्कई अंबर जो आ सुबह वारो टाइम आ सलसबील जूं नहरों जंजबील जूं नहरों वसकाहम रब्बहम शराबन तहूरा शराबे तहूरा जूं नहरूं पयूं हलन माखीअ जूं नहरूं पयूं हलन हर क़िस्म जा पखी जेके ज़ैफ़रान जो वाह पिया खाईनि पाण फरमायो उन सिरुनि ते नज़र कयां जेके सोन जूं सिरूं मुश्क अंबर जो गारो आहे एॾियूं जन्नत में अंदरि महलातूं जे दुनिया मां हिकु हिकु माण्हू जन्नत जे महलातुनि में अचे माण्हू खुटी पवंदा महलातूं अञा वधी वेंदियूं जेके कुरान वारन जे ला अल्लाह जन्नत में पाक ज़ालूं विहारियूं आहिनि जंहिंजी तारीफ़ जो कुरान थो करे हबीब चवे ने उहे जन्नत में हूरूं विहारियूं थमान लम यतमिसहुन इंसन क़बलहुम वला जान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ओहे जन्नत में हूरूं विहारियूं थम जिनखे न मलाइकनि ॾिठो आहे न जिन्ननि ॾिठो आहे मतां क़ुरान वारो मयार ॾे त बेपर्दगीअ वारियूं आहिनि अल्लाह फरमायो हबीब उहे हूरूं विहारियूं थम नज़र कर चओ पंहिंजे उम्मत खे कअन्नहुन्नल याकूत वल मरजान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ॾिसण वारा चवंदा मायूं हन जा याकूत मरजान जा पत्थर हन कुकड़े जे आने जेॾियूं जिन जूं अखियूं हन मुंहिंजे नबीअ फरमायो उहे हूरूं हे निफास खां पाक हन मुड़स जे बेवफाईअ खां पाक हन उन्हनि खे सिंगार जी ज़रूरत कान्हे का लटे जी ज़रूरत कान्हे हू पीरीअ खां पाक हन बीमारीअ खां पाक हन क़ुरान वारा हलियो आहे तम अल्लाह तुंहिंजा निकाह कराया अहिड़ियूं जन्नत जूं महलातूं भी हवाले कया हूरूं भी हवाले कया साईं फरमायो मां मोहम्मद के जन्नत जा बाग भी ॾेखारिया विया अज़ीम क़िस्म जा मेवा हा सुहिणा सुहिणा मेवा हा पर नज़र जो बागन ते कयम फीहिमा ऐनान तजरियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान हिकिड़े बाग में ॿियो बाग मिलिया पिया हन बाग सावा सावा चहच बाग हन रंग बरंगी फुल ऐं मेवा हन पारूं मथे हन ट्रामो लड़कन पियो बाना जितां वणई पटे खा को झल वारी न हूंदी साईं फरमाइनि था हीअं जो नज़र कयां सिद्दीक़ जी मारी जन्नत में ॾेखारी वई उमर जो महलात जन्नत में ॾेखारियो वियो उस्मान जो महलात जन्नत में ॾेखारियो वियो अली मक़ाम महमूदा जेका मां मोहम्मद जी मारिया उन्हीं जे साम्हूं अली मां मोहम्मद खे तुंहिंजो महलात भी ॾेखारियो वियो मां मोहम्मद खे पंहिंजे न्याणी फातिमा जे नूर जो मंबर भी ॾेखारियो वियो साईं ता फरमाइनि मां मोहम्मद जन्नत जो सैरो कयम ॾाढी मां मोहम्मद जी दिलि ख़ुशि थी पंहिंजनि खे ॿुधायां त दुनिया में जीअं तीअं वक़्तु गुज़ारे मुसाफ़िर जीअं वक़्तु गुज़ारियो जन्नत जे नेमतुनि जो मंज़र ॿियो आहे साईं फरमायो जन्नत जे मंज़र खां पोइ
मां मोहम्मद के अल्लाह वापस रवानो कयो टाइम रात जो 6 आसमान ते पहुतो नबी मूसा पैगंबर भजंदो है ए नबी अल्लाह जो महबूब भाई रब तो के खाली थोड़ी छड़ियो जे घोड़ायो वास रब तो के खाली छड़ियो हुंदो जे मूसा अल्लाह मां मोहम्मद जे उम्मत के रंगे छड़ियो रंग जी किया व्या जी जो मक्की मस्जिद वारा रंग जी जाओ सुभान अल्लाह तजे जी साईं किया मूसा मुजी उम्मत जेला अल्लाह 50 वक्त नमाज ॾिनिया मूसा अलैहि सलाम जो रंग जी साईं किथे या मुखा खबरों पुछो उम्मत जो मुजो फुल तजरबो उम्मत ते या जी उम्मत 2 वक्त न पढ़ी अवां जी उम्मत 50 पढ़ंदी साईं का न पढ़ंदी रियायत करायो मूसा चवे सच थियो वरी हुजूर विया अल्लाह पे जे नबी दर रहमत जा खुलिया पैसे जेरी मल खपई हलियो तो साले खाई कोन ए मुंजा नबी चा मुंजा रब उम्मत मुजी कमजोर आ 50 न पढ़ी सघंदी चे मुंजा नबी गणती न कर 5 माफ कयूं मां 45 खयूं वन हे ठाया 6 ते मूसा 45 नमाज़ूं बचूं सही बि न पढ़ंदई भाई साईं वापस मुंजा रब 45 घणियूं वन कोन पढ़ंदा हबीब तो सा वाला सोफ जो वायदो वा भला 40 कया आया मूसा 40 नमाज जिसे ये कोन पढ़ उम्मत जो मुखा सुभान अल्लाह तजे हिजर उम्मत जा ए हाल हन जड़ा है न जा प्यारे सुभान अल्लाह तजे ही थी वा पोले जो मरीज दादे जो सुभान अल्लाह अब घणियूं नमाजूं बचूं वरी हुजूर बियो अल्लाह खुश पियो थे हर मुजो प्री मोहम्मद मांडे पियो चे सदा दादुलोवा नबी दर खुदा जे अंकल जो करे रब मनी दो वने जाशे बितल पे हाजुर खुदा जे लखींदा जडा तर सोडींदो वने चा मुंजा हबीब रब 40 घणियूं कुछ रियायत थे हबीब 35 खयो मूसा 35 नमाज़ूं बचूं चिस इहे बि न पढ़ंदा आखिर 9 दफा साईं जन व्या नाए 45 नमाज़ूं माफ हज़रत मूसा दे हुजूर आए मूसा 5 नमाज़ूं बचूं 45 माफ चिस इहे बि कोन पढ़ंदा 5 खयो वञो पिया बाक़ी पढ़ंदो जो मूसा नबी सचो आहे आई थोरो मनियो लाहे न था सको त गायो त सही खुदा जे पैगंबर जो थोरो तो बेदीन मानू छा पियो चे वाकई मूसा नबी जो थोरो आहे मनियो था पर न हिकड़ो दफो मेल करे हुजूर के पोइते मोटा है त जिंद छुटी पई 5 नमाज़ूं बचूं हेडा मुंडे ने आखिरी गाल थई हेठ मुंजो नबी आयो त बिस्तरो सागियो चो गरम आ जमजम जे खूह ता वज़ू करे विया पाणी अञा पीठला सजो मको निंड मिया जान सजो निंड मिया मुझो नबी महराज करे आयो आया त हुजूर बिस्तरे ते परेशान थी वेठा रोन पिया अल्लाह फरमा जिब्राइल भज भज मुझे हुजूर दे चयो मुझा नबी हेडा मंजर देखाया मां को भी दुख मुझा रब ना का मूसा नबी जे चवण ते लगुस जिब्राइल 50 खणी अचा मुझन के हर अल्लाह दरन ते पंजन ते घुराया मां मोहम्मद डाडो खुश थिया अल्लाह फरमा जिब्राइल मुझे नबी के चयो तू राजी रह मुझे सवाब जा खुदा ना खोटन जा कोने कुदरत वाली ज़बान जेका कई तुम सा पारींदम तो जी पढ़े 5 सवाब 50 जो तुजा सवाब नमाजी थे सुबह जे टाइम थे साईं ने मस्जिद नबी में मस्जिद में आया नमाज पढ़ायो पाणे सहाबा आया पाण फरमायो सिद्दीक उमर उस्मान बड़े शान वारा हन साईं किया पाण फरमायो बिलाल हेडा तो जो अमल केड़ो आ या रसूल अल्लाह छा जो अमल जरात मां मोहम्मद महराज करे आयो हां बिलाल घुमी मको पियो जुती जो खड़काट जन्नत में पियो हलाई बिलाल के मुबारक मिलियो काफरन के मौको मिलियो पाण में मीटिंग बकन तो हुजूर चवे तो रात मां महराज करे आयो हां हद थी वई अक्सा मस्जिद बैतुल्लाह जबल तूर यसरब अबू जहल के पक्को मिलियो काफरन के बेड़ पियो करे अबू बकर सिद्दीक दे विया सिद्दीक तो जो एकड़े सवाल जवाब दे अगर केर तोखे चई त अज रात
जन्नत घुमी आयो आं, जहन्नम घुमी आयो आं, आसमान रब जी ज़ियारत, रब सां मुलाकात, बैतुल्लाह अक्सा मस्जिद नबियन सां मुलाकात मनींदे जे मांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे जे पोइ तुंहिंजो यार मोहम्मद पियो चे अबू जहल जो हुजूर चवे थो त पोइ हुजूर सचो आहे। जे हुजूर चवे थो त हुजूर सचो आहे, ख़बरदार सिद्दीक़ खे सदाकत मिली वई। वरी बि काफ़िर न मुड़िया, नबी पाक ॾे टोलो करे आया जे ठीकु आहे, जे चवी थो त महराज करे आयो आहियां, निशानियूं ॾे कहिड़ियूं जे अक्सा मस्जिद में तव्हां त चयोसि अबा छोकिरा वे पुट वे हेॾा मुड़े ने आख़िरी ॻाल्हि अथव सम्झो जे मोहम्मद बिन अब्दुल्लाह तूं चवी थो त मां महराज करे आयो आहियां, अक्सा मस्जिद में वियाओ, नबी खे नमाज़ पढ़ायो, उन्ही के दरवाजा घणा नबी को दर गणण वियो हो। अक्सा मस्जिद के दरियूं घणियूं हुयूं। साईं ने हैरान थिया, परेशान थिया। अल्लाह फरमाए जिब्राइल नबी खे चयो त काफ़र हीअं तूं साम्हूं ही अक्सा मस्जिद सॼी पटे हुजूर जे साम्हूं वञी बीह नक्शो करे हुजूर खे चयो ग़लती न कर हबीब, निशा हितां ॾिसी ॿुधाईंदो वञी त दर हेतिरा हन दरियूं हेतिरी। हुजूर निहारींदो वञे जिब्राइल परन ते अक्सा मस्जिद के खयो बीठो। अबू सुफियान नाले उहा रात उते हो, सुबह जो आयो मके में, माण्हू पिया चवनि सुफियान हीअ ॻाल्हि ॿुधी अथऊं कि वधीक इल्मु अल्लाह खे आहे, बाक़ी मोहम्मद सचो जे कीअं जे ख़ुदा जो कसम मोहम्मद घेटनि मां लंघे उहा साॻी ख़ुशबू रात अक्सा मस्जिद में सूंघे आयो, मुसल्ले ते सूंघे आयो हां। मोहम्मद इमामत कई आहे छो त रात अक्सा मस्जिद जा दरवाज़ा बि खुलियल आहे। सवारीअ जा निशान ॾिठा हम त वाक़ई का सवारी आहे जेका पत्थर सां ॿधी वई आहे। बहरहाल जिन हुजूर सां पाक खे सचो करे मञियो कामयाब बणिजी आहे। ऐं असांजो ईमान आहे इंशाअल्लाह हुजूर जो महराज बरहक आहे, हुजूर जो महराज बरहक आहे। सबक कहिड़ो थो मिले, मस्जिदुनि खे आबाद कयो, ताबेदारी कयो, अहिड़े नबी जी कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी जो हिन मस्जिद में अल्हम्दुलिल्लाह टालिस मार्बल लॻी पई, लाज़मी ही ख़र्च पियो थिए ऐं घर कंहिंजो पियो ठहे। अलाह पुट वेही रहो, घर कंहिंजो पियो ठहे। हाणे धक सिधा थींदा, को या मूंखे सिधा धक रखो या उतां रख, सुभाणे अल्लाह चओ। मस्जिद पई ठहे अल्लाह जो घर, नबी मस्जिद हराम मां निकितो हो, उहा बि मस्जिद अक्सा में वियो मस्जिद। 13 रजब हज़रत अली साईं ॼायो ख़ुदा जो घर, अली साईं जो जनाज़ो निकितो ख़ुदा जो घर, सुभाणे अल्लाह चओ। साईं फरमायो त जे माण्हू जो तव्हांखे अल्लाह जे दर ते अचण वञण घणो ॾिसण में अचे, पक सम्झो ख़ुदा इन ते राज़ी अथव, इन ते अल्लाह